अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक्कि बशीरन व नज़ीरा। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। व मन यक़्तरिफ़ हसनतन नज़िद लहु फ़ीहा हुस्ना इन्नल्लाह गफ़ूरुन शकूर। वक़ाल इमाम अबू हातिम मुहम्मद बिन हिब्बान अत-तमीमी अल-बुस्ती रहिमहुल्लाह अख़बरना अब्दुल्लाह बिन मुहम्मद बिन सलिम क़ाल हद्दसना अब्दुर्रहमान बिन इब्राहीम क़ाल हद्दसना अल-वलीद क़ाल हद्दसनी अल-औज़ाई अन अबी कसीर अस-सुहैमी अन अबीहि अन अबी ज़र्र रज़ियल्लाहु अन्हु क़ाल सअल्तु रसूलल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुल्लनी अला अमलिन इज़ा अमिलल अब्दु बिही दख़लल जन्नह क़ाल तु'मिनु बिल्लाह क़ुल्तु इन्न मअल ईमानि अमला क़ाल यरज़क़ु मिम्मा रज़क़हुल्लाह क़ुल्तु इन कान फ़क़ीरन ला शैअ लहु क़ाल फ़ल्यक़ुल मअरूफ़न बिलिसानिहि क़ुल्तु इन कान अय्यन ला युबलिग़ु अन्हु लिसानुहु क़ाल फ़युईनु मग़लूबा व फ़ी रिवायतिन मज़लूमा क़ुल्तु फ़इन कान ज़ईफ़न ला क़ुद्रत लहु क़ाल फ़ल्यस्नअ लिअख़रक़ क़ुल्तु इन कान हुवा अख़रक़ क़ाल फ़ल्तफ़त इलय्य रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व क़ाल या अबा ज़र्र मा तदअु फ़ी साहिबिका शैअन मिनल ख़ैर फ़ल्यदअ अन्नास मिन अज़ा
क़ुल्तु इन्न हादिही कलिमतु तैसीरिन क़ाल मा मिन मुस्लिमिन यअमलु बिख़स्लतिन मिनहुन्न इल्ला अख़ज़त बियदिही फलम तुफ़ारिक़हु हत्ता तुदख़िलहुल जन्नह। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा अन्फ़अनी बिमा अल्लमतनी व अल्लिमनी मा यन्फ़अनी वरज़ुक़नी फ़हमा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अज़ीज़ान दीन, दुनिया में हर हिकु मोमिन ऐं मुस्लमान इंसान जी इहा तड़प ऐं जुस्तजू रहंदी आहे त आऊं कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे रुठल रब खे राज़ी करे वठां, मुंहिंजो अल्लाह मूंखां राज़ी थी वञे। यकीनन इहा वॾे में वॾी सआदत ऐं ख़ुशनसीबी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो राज़ी थी वञणु अल्लाह जी रज़ा का मामूली शइ न आहे। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन जो इरशाद आहे, फरमाए व रिज़वानुम मिनल्लाहि अकबर। अल्लाह रब्बुल आलमीन जी मामूली रज़ामंदी अकबर, सब खां वॾी शइ। ऐसाईं जो जन्नत खां बि वॾो इनाम ऐं महिरबानी आहे त उहा अल्लाह जी रज़ा आहे। हदीस जो किताब सही मुस्लिम किताबुल जन्नत व नईमिहा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं जॾहिं अहले जन्नत जन्नत में हलिया वेंदा ऐं अहले जहन्नम जहन्नम में हलिया वेंदा, अल्लाह रब्बुल आलमीन जन्नतियुनि खां सवाल कंदो त ऐं मुंहिंजा जन्नती बानो, छा तव्हां ते वॾो फज़ल ऐं महिरबानी न कयां? अहले जन्नत चवंदा अल्लाह तो असांखे जन्नत ॾिनी, जन्नत में हर क़िस्म जूं नेमतूं आहिनि, हुरूं ऐं गिलमान आहिनि, जन्नत खां वॾो इनाम कहिड़ो थी सघे थो? अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो त हाणे आऊं हमेशा जे लाइ अव्हां खां राज़ी थी चुको आहियां, कॾहिं बि तव्हां खां नाराज़ कोन थींदुसि। इहा अल्लाह जी रज़ा उहो इनाम हूंदो जंहिंखे जन्नती जन्नत खां वॾो इनाम तसवुर कंदा। अगरि इहो इनाम हिकु मुस्लमान खे, हिकु मोमिन खे दुनिया में मिली वञे, हू अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करे वठे, यकीन ॼाणो काइनात जो ख़ुशनसीब इंसान आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी रज़ा जे लाइ हिकु मोमिन, हिकु मुस्लमान जेका जुस्तजू करे थो, अमल करे थो, नेकी करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उन अमल खे, उन नेकी खे क़दर जी निगाह सां ॾिसे थो। छो जो क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन जो इरशाद आहे, फरमाए इन्ना ला नुज़ीउ अजर मन अहसन अमला। जेके माण्हू सुठा अमल कनि था, नेकियूं कनि था, ऐं अल्लाह उन्हनि जी महिनत खे रायगान ऐं ज़ाया कोन कंदो आहियां, बल्कि इन्नमा युवफ़्फ़ौना उजूरहुम यौमल क़ियामा। क़यामत जो ॾींहुं हूंदो, अल्लाह रब्बुल आलमीन मोमिनीन खे, मुस्लमाननि खे उन्हनि जी नेकियुनि जो मुकम्मल अजर ऐं बदिलो ॾींदो। उन करे हिकु मुस्लमान, हिकु मोमिन हमेशा अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे लाइ अमल जे मैदान में, नेकी जे मैदान में अॻभरो रहे। लेकिन अफ़सोस अॼु असां मुस्लमान अमल जे मैदान में बिल्कुलु ज़ीरो आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन वटि मोमिन ऐं मुस्लमान जे अमल जो, नेकी जो एॾो त मक़ाम ऐं क़दर आहे जो अल्लाह मामूली नेकी खे बि ज़ाया कोन कंदो। एसिताईं जो हिकु मुस्लमान ॿिए मुस्लमान सां मुस्कुराए करे मिले थो, खिली करे मिले थो, बज़ाहिर मामूली अमल आहे, लेकिन अल्लाह जा पैगंबर फरमाइनि था ला तहक़िरन्न मिनल मारूफ़ शैया वलौ अन तल्क़ा अख़ाक बिवजहिन तल्क़। ऐं मोमिन ऐं मुस्लमान, नेकी जे कंहिं बि कम खे हक़ीर ऐं मामूली न समझ। तूं कंहिं मुस्लमान सां खिली करे, मुस्कुराए करे मिली थो, इहा बि नेकी आहे, इहो बि अमल आहे। अल्लाह इन खे बि ज़ाया कोन कंदो। अल्लाह जी निगाह में का बि नेकी मामूली न आहे।
एस ताईं जो इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे रस्ते में खजूर जो अधु हिस्सो सदको करे थो, बज़ाहिर मामूली अमल है, बज़ाहिर मामूली नेकी है, लेकिन जामे तिर्मिज़ी जी हदीस है, नबी अलैहिस्सलाम फरमाइन था यो रब्बी हा कमा यो रब्बी अहदुकुम फलूहु औ फसीलहु। अल्लाह रब्बुल आलमीन इन मामूली अमल के खजूर जे अधु हिस्से के ईअं वधाईंदो है, ईअं पालींदो है जीअं तव्हां मां को माण्हू पंहिंजे घोड़े खे पाले थो। अल्लाह उन खे वधाए करे जबल ओहद जे बराबर करे छॾींदो। इंसान जी नेकी हिकिड़ी है, अमल हिकिड़ो है। अल्लाह रब्बुल आलमीन एॾो त मेहरबान आहे जो इंसान खे उन हिकिड़े अमल जे करे 700 गुना वधीक अजर ॾींदो। हदीस जो किताब सही मुस्लिम किताबुल जिहाद, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो नौजवान हली अचे थो, उठड़ी काहे करे डाची काहे करे अचे थो, चवे थो अल्लाह जा पैगंबर ही डाची ही उठड़ी उन्हनि मुजाहिदीन जे लाइ आहे जेके अल्लाह जे रस्ते में जिहाद जे लाइ निकिरंदा, तव्हां त हिन ते सफ़र कनि ऐं आसानी सां पंहिंजी मंज़िल ताईं पहुची वञनि। नबी अलैहिस्सलाम उन नौजवान जो जज़्बो ॾिसनि था, फरमाइनि था नौजवान क़यामत जो ॾींहुं हूंदो, लक बिहा यौमल क़यामति सबउ बिअतिन कुल्लुहा मख़्तूमा। क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन इन हिकिड़ी डाची जे एवज़, हिकिड़ी उठड़ी जे एवज़ क़यामत जे ॾींहुं तोखे 700 उठड़ियूं नसीब कंदो, कुल्लुहा मख़्तूमा। सही मुस्लिम जा अल्फाज़ आहिनि, उन्हनि 700 उठड़ियुनि खे लगाम पातल हूंदो, मुहार पातल हूंदो, सिंगारल हूंदो। एॾो अल्लाह मेहरबान। इंसान जी नेकी हिकिड़ी है, अमल हिकिड़ो है, अल्लाह रब्बुल आलमीन 700 गुना वधाए ॾे थो। वल्लाहु युज़ाइफु लिमन यशा, अल्लाह अगर अञा भी चाहे इन खां वधाए ॾेई सघे थो। लेकिन इंसान मुस्लमान इन अमल जे मैदान में बिल्कुलु पोइते। इंसान पाण अमल नथो करे, पाण नेकी नथो करे, कंहिं ॿिए मुस्लमान भाउ खे नेकी जी राह ॾेखारे थो, उन खे समझाए थो, वाज़ करे थो, नसीहत करे थो, तबलीग करे थो। सही मुस्लिम जी हदीस है, नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था मन दल्ला अला खैरिन फलहु मिस्लु अजरि फाइलिही। जेको शख्स कंहिंखे नेकी जी राह ॾेखारे थो, अल्लाह रब्बुल आलमीन जेको अजर, जेको सवाब नेकी करण वारे खे ॾींदो आहे, उहो ई अजर, उहो ई सवाब नेकी जी राह ॾेखारण वारे खे ॾींदो। मुमकिन है हिन जे ज़हन में वहम थे, इश्काल थे त मूं त सिर्फ़ ज़बान सां चयो आहे त अल्लाह जा बाना निमाज़ पढ़, ज़कात ॾे, हज कर, बिदातनि खां तौबा कर, शिरक खे छॾे ॾे। मूं ज़बान सां चयो आहे, अमल हिन कयो आहे, नेकी हिन कई आहे, हिन खे सवाब वधीक मिलंदो, मूंखे घटि मिलंदो। न न, वला युनक़सु मिन अजरिही शैआ। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, ॿिन्ही जे सवाब में, अजर में कंहिं बि क़िस्म जी कमी कोन हूंदी। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अजर, जेको सवाब नेकी करण वारे खे ॾे थो, उहो ई सवाब, उहो ई अजर नेकी जी राह ॾेखारण वारे खे ॾे थो। इंसान सहतियाब है, नौजवान है, वड़ा अमल करे थो, वॾियूं नेकियूं करे थो, हाणे माज़ूर थी चुको है, बीमार थी चुको है, पोड़ो थी चुको है, खट ताईं महदूद है, लठ जे टेके ते हले थो, उहे अमल थी कोन था सघनि, उहे नेकियूं करे कोन थो सघे जेके जवानी में ऐं सहतियाबी में कंदो हो। अल्लाह रब्बुल आलमीन एॾो त मेहरबान आहे, इंसान जी जवानी जी बात खे ॾिसी करे, सहतियाबी जी बात खे ॾिसी करे, पोड़पण में, बीमारी में उन्हनि अमलनि जो सवाब ॾेई छॾींदो। इंसान पाण नेकी नाहे कंदो, नेकी जी राह बि नाहे ॾेखारींदो, सिर्फ़ दिल में नियत कंदो है, इरादो कंदो है। अगर हिन जी नियत ख़ालिस आहे, इख़लास शर्त आहे, नियत जी सच्चाई है, कंहिं मजबूरी जे करे, कंहिं शरई उज़र जे करे नेकी नाहे करे सघियो, अल्लाह रब्बुल आलमीन इन नियत जी बुनियाद ते इन खे अजर ॾेई छॾींदो। सही बुखारी जी हदीस है, नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था मन हम बिहसनतिन, जेको माण्हू नेकी जो मामूली इरादो करे, अरबी ज़बान में हम मुस्तक़बिल जी सोच ऐं इरादे खे चवंदा आहिनि, आईंदा नेकी करण जो हिन अज़म कयो आहे, इरादो कयो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन हिन बाने जे हक़ में नेकी लिखी छॾींदो। इहो साॻियो मुस्लमान गुनाह जो इरादो करे थो, बदकारी जो इरादो करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उन वक़्त ताईं बाने जे अमल नामे में गुनाह नाहे लिखंदो जेसीं बानो गुनाह करे न वठे। ऐं गुनाह जो इरादो करण खां बाद में ही अल्लाह जे ख़ौफ़ जे करे, रब खां डिॼी करे गुनाह करण छॾे थो। गुनाह जो इरादो बि कयाई, सोचाई भी सही, लेकिन अल्लाह जे ख़ौफ़ जे करे इहो गुनाह जो इरादो ख़त्म करे थो। अल्लाह रब्बुल आलमीन एॾो त मेहरबान आहे जो गुनाह जो इरादो ख़त्म करण जे करे बाने खे सवाब बि ॾींदो आहे, गॾोगॾु दुआऊं बि क़बूल कंदो। मशहूर हदीस आहे, बनी इसराईल मां 3 माण्हू जॾहिं गार में फासनि था,
उन्हनि मां हिकिड़ो उहो हो जंहिं वटि गुनाह जो मौक़ियो हो, गुनाह जो इरादो करे चुको हो, अकेलाई हुई, औरत मौजूद हुई, लेकिन अल्लाह जे ख़ौफ जे करे गुनाह करण छॾे ॾिनाई। इन ई अमल जो वसीलो ॾेई करे अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ घुरे थो। ऐं हदीस में लफ़्ज़ आहिनि, गार जे मुंहं तां फौरन पत्थर अची वञे थो। इंसान सिर्फ़ नीयत सची करे, अमल जी नीयत सच्ची हुजे, रियाकारी मक़सूद न हुजे, इख़लास हुजे, सच्चाई हुजे, अल्लाह रब्बुल आलमीन मजबूरी जे करे बाने खे सवाब खां महरूम न आहे कंदो। मशहूर हदीस है, ग़ज़वा तबूक जे सफ़र ते तव्हां गौर करियो, इंतिहाई मुश्किल तरीन सफ़र है। सहाबा किराम जॾहिं इहो सफ़र तय करे वापसि मदीने जे क़रीब पहुता आहिनि, सही बुख़ारी जा अल्फाज़ आहिनि, नबी अलैहिस्सलाम इन्हनि मुजाहिदीन खे ख़िताब कनि था, फ़रमाइनि था इन्न बिल मदीनति अक़वामन मा सिरतुम मसीरन वला क़तअतुम वादियन इल्ला कानू माअकुम। ऐं सहाबा, मदीने में कुछ अहिड़ा इंसान आहिनि जिन सफ़र कोन कयो आहे, तलवार कोन खई आहे, घरनि में थधियुनि छावनि में मौजूद आहिनि। क़यामत जो ॾींहुं हूंदो, अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं ग़ज़वा तबूक जो अजर तक़सीम कंदो, सवाब तक़सीम कंदो, उन्हनि खे बि उहो ई अजर मिलंदो, उहो ई सवाब मिलंदो जेको असांखे नसीब थियो। सहाबा सवाल कनि था, वहुम बिल मदीनति या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा पैगंबर उहे त मदीने में मौजूद आहिनि, उन्हनि तलवार बि कोन खई है, जंग भी कोन कई है, सफ़र भी कोन कयो अथनि, उन्हनि खे सवाब छो मिलंदो? पाण फरमाइनि था वहुम बिल मदीनति हबसहुमुल उज़्रु अविल मर्ज़ु, आहिनि त उहे मदीने में, उन्हनि खे कंहिं मजबूरी रोकियो हो, कंहिं बीमारी रोकियो हो, शरई उज़्र जे करे रुकिजी विया। उन्हनि जी नीयत हुई असां हिन जंग में शरीक नासूं, लेकिन मजबूरी ऐं बीमारी जे करे शरीक थी कोन सघिया। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाने खे मजबूरी जे करे सवाब खां महरूम नाहे करे। असां मुस्लमान मौजूदा हालात ते निगाह विझूं, वबाई सूरत हाल जे करे काफ़ी मुसलमाननि जो इरादो हो त असां हज ते वेंदासूं, उमरे ते वेंदासूं, लेकिन वञी कोन सघिया। ऐं कई मुसलमान इहा नीयत खणी करे अल्लाह रब्बुल आलमीन सां मिली चुका। असांखे मुकम्मल उमीद आहे, अगर उन्हनि जी नीयत ख़ालिस हुई, सच्चाई हुई, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे सवाब खां महरूम कोन कंदो। त मुसलमानो, ही दीन हो अज़ीम दीन आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ो महिरबान आहे, हिकु मोमिन, हिकु मुसलमान अल्लाह जी रज़ा जे लाइ अमल करे, नेकी करे, अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जी नेकी खे कदर जी निगाह सां ॾिसे ऐं इंसान सच्चो इरादो बि करे, अल्लाह सवाब ॾेई छॾे। अगर इंसान पंहिंजे अमल में, पंहिंजी नेकी में अधूरी नेकी करे थो, इंसान हुजण जे नाते मामूली सुकम, मामूली कमज़ोरी उन में रहिजी वञे थी। क़ुरान चवे थो वमन यक़्तरिफ़ हसनतन नज़िद लहू फ़ीहा हुस्ना, जेको माण्हू नेकी करे, अमल करे, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे तरफ़ां उन बाने जे अमल में, नेकी में सूह खे पैदा कंदो। छो जो इन अल्लाह गफूरुन शकूर, अल्लाह जी ज़ात कदरदान भी आहे, बख़्शणहार भी। खोड़ सारा अहिड़ा अमल आहिनि, खोड़ सारियूं अहिड़ियूं नेकियूं आहिनि, इंसान उहे अमल करे, उहे नेकियूं करे। हदीस में मुख़्तलिफ़ अमलनि जूं फज़ीलतूं बयान थियल आहिनि। होॾां बाने अमल कयो आहे, वजबत लहुल जन्नह, हुन तरफ़ जन्नतनि जे लाइ वाजिब थी चुकी। अॼु असां मुस्लमान ने अमल जे मैदान में मुख़्तलिफ़ आई पोइते आहियूं, बिल्कुलु अमली मैदान में ज़ीरो आहियूं। हालांकि सहाबा खे ॾिसूं, सलफ़ सालिहीन खे ॾिसूं, उहे अल्लाह जे पैगंबर खां बाक़ाइदे अहिड़ा सवाल कंदा हुआ जिन में मुख़्तलिफ़ अमलनि जूं फज़ीलतूं हुजनि, जेका हदीस मूं वारे साम्हूं बयानु कई। नबी अलैहिस्सलाम जो सहाबी सैयदना अबू ज़र रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह जे पैगंबर खां सवाल करे थो, चवे थो अल्लाह जा पैगंबर दुल्लनी अला अमलिन इज़ा अमिलल अब्दु बिही दख़लल जन्नह। सही इब्न हिब्बान जी सही हदीस, इमाम तबरानी मौजमुल कबीर में बांधी, शेख अलबानी ने के सही करार ॾिनो। अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु सवाल कनि था अल्लाह जा पैगंबर, मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो, अहिड़ी नेकी ॿुधायो जॾहिं को मुस्लमान उहो अमल करे, उहा नेकी करे, अल्लाह रब्बुल आलमीन उन खे जन्नत में दाख़िल करे, जन्नत में वसी वेंदड़ अमल ॿुधायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमाइनि था? फरमाइनि था तुमिनु बिल्लाह, अबू ज़र अगर जन्नत खपे अल्लाह ते ईमान आण, ईमान जे बग़ैर, तौहीद जे बग़ैर जन्नत में दाख़िला मुमकिन ही नाहे। कुरान मिसाल ॾेई करे समझायो, हत्ता यलिजल जमलु फी सम्मिल ख़ियात, जीअं सुई जे सुराख में उठ जी दाख़िला नामुमकिन आहे, ईअं ई बेईमान शख्स जी, बग़ैर तौहीद जे शिरक ते मरी वञण वारे शख्स जी जन्नत में दाख़िला नामुमकिन आहे। अगर जन्नत खपे अल्लाह जी तौहीद जो इकरार कयो, शिरक खां तौबा कयो, अल्लाह जी ज़ात ते ईमान। ईमान टिन शयुनि जे मजमूए जो नालो आहे, इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल जनान व अमलुम बिल अरकान। ज़बान सां इकरार हुजे,
दिल सां उन जी तस्दीक हुजे ऐं आज़ा जे ज़रिए इंसान अमल करे ॾेखारे। सिर्फ ज़बानी ईमान नाकाफ़ी है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी सैयदा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा अल्लाह जे पैगंबर खां इब्न जदआन जे मुतल्लिक़ सवाल करे थी। चवे थी अल्लाह जा पैगंबर कान यसिलुर रहिमा व युतइमुल मिस्कीन, ही वो शख्स हो जेको माइटी खे जोड़ींदो हो, मिस्कीननि खे खाधो खाराईंदो हो। हालांकि ये ॿई अज़ीम अमल हैं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस भी है, अफ़शुस सलाम व अतइमुत ताम वसिलुल अरहाम व सल्लू बिल्लैलि वन्नासु नियाम तदखुलुल जन्नत बिसलाम। मुसलमानो, 4 कम कयो, तव्हां सलामती सां जन्नत में वेंदो। उन्हनि मां 2 कम मिस्कीननि खे खाधो खाराइण ऐं माइटी खे जोड़ण। इब्न जदआन जे मुतल्लिक़ आयशा रज़ी अल्लाह अन्हा पुछनि थियूं, अल्लाह जा पैगंबर हू माइटी खे बि जोड़ींदो हो, मिस्कीननि खे खाधो बि खाराईंदो हो, छा इहे अमल उन माण्हू खे अल्लाह जे अज़ाब खां बचाए सघंदा? नबी अलैहिस्सलाम फरमाईनि था, आयशा न न, छो उन माण्हू अल्लाह जी तौहीद जो इक़रार कोन कयई, कॾहिं इहे कोन चयई रब्बी उफ़िरली ख़तीअती यौमद्दीन, या अल्लाह क़यामत ॾींहुं मुंहिंजा गुनाह माफ़ कजां। तौहीद जो इक़रार कंदे बग़ैर मरी वियो। शिरक ते ख़ात्मो थियो अथसि। जंहिं माण्हू जो बदअक़ीदगी ते ख़ात्मो थिए, शिरक ते ख़ात्मो थिए, उन जी निजात नामुमकिन है। क़ुरान वाज़ह लफ़्ज़नि में चयो, वमन युशरिक बिल्लाह फ़क़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह, जंहिं माण्हू शिरक कयो अल्लाह उन ते जन्नत हराम करे छॾी। अॼु असां मुस्लमाननि में ये शिरकिया उमूर राइज आहिनि, बदअक़ीदगियूं आम आहिनि। कई तव्हांखे कलमा गो माण्हू मिलंदा जिन जो अक़ीदो आहे त मान अल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन हर जगह ते हाज़िर रही नाज़िर रहे, अल्लाह जा पैगंबर भी हर जगह ते हाज़िर रही नाज़िर रही, फौज शुदा जे वसीले जा तव्हांखे दर्स ॾींदा, वहदतुल वजूद जे नज़रिए जी प्रचार कंदा, अल्लाह जे पैगंबर खे आलिमुल ग़ैब चवंदा, या अली बदत जा नारा हणंदा। कई तव्हांखे इन क़िस्म जा माण्हू मिलंदा। मुस्लमानो, पहिरीं पंहिंजी अक़ीदे जी इस्लाह ज़रूरी। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में सूरतुल अनआम में 18 पैगंबरनि जो ज़िक्र कयो। उन खां बाद छा फरमाई, लइन अशरकू लहबिता अन्हुम मा कानू यामलून, अगर ये पैगंबर भी शिरक कन और अल्लाह इन्हनि जा अमल भी बर्बाद करे छॾिया। सूरत ज़ुमर में ख़ुसूसन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र कंदे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाई, लइन अशरकता लयहबतन्न अमलुका व लतकूनन्न मिनल खासिरीन। ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बावजूद नहीं जे जो तव्हां आदम जी औलाद जा सरदार आहियो, बावजूद नहीं जे जो तव्हां ख़ातमुन नबिय्यीन आहियो, अगर तव्हां भी शिरक कयो तव्हांजा अमल बर्बाद थी वेंदा। उन करे मुसलमानो, जन्नत में दाख़िला जे लाइ ईमान शर्त है, अल्लाह जी तौहीद जो इक़रार शर्त है। नबी इस्लाम अबू ज़र खे फरमाइनि था, तुमिनु बिल्लाह, अगर जन्नत खपे पहिरियों कम इहो करणो पवंदो, अल्लाह रब्बुल आलमीन ते ईमान आणणो पवंदो। अबू ज़र रज़ी अल्लाह अन्हु वरी सवाल कनि था, अल्लाह जा पैगंबर, इन्नमा अल ईमान अमला, ईमान सां गॾु अमल भी आहे, यानी सहाबा जो अक़ीदो हो अमल ईमान में शामिल है। उन्हनि माण्हुनि जो रद्द आहे जेके चवनि था ईमान हो अबी बकरी व ईमान हो इब्लीस वाहिद, अमल खे ईमान खां अलॻि कोन कयो था। अमल ईमान में शामिल है। ईमान खां बाद में तव्हांखे अमल करणो पवंदो। अॼु असां मुस्लमान ने अमल में बिल्कुलु पोइते आहियूं। क़ुरान करीम जो मुतालो करियो, अल्लाह क़ुरान में जिथे ईमान जो ज़िक्र कयो है, अमल सालिह जो ज़िक्र कयो, फरमाए इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। अल्लाह जा महबूब ऐं प्यारा बाना उहे आहिनि जेके ईमान आणीनि था, गॾोगॾु नेक अमल कनि था, नेक अमल कनि था। ऐं सहाबा खे ॾिसूं, सलफ़ सालिहीन खे ॾिसूं, उहे माण्हू अमल जे मैदान में केतिरा अॻिते आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस आहे सही मुस्लिम में, पाण फरमाइनि था, मन सल्ला इस्नतै अशरत रकअतन फी यौमिन व लैला बुनिय लहू बिहिन्न बैतुन फिल जन्नह। फरमाइनि था, जेको मुसलमान ॾींहुं ऐं राति में 12 सुन्नतूं पढ़ंदो, 12 सुन्नतूं जिनखे सुनने रातिबा चवंदा आहिनि, 6 ज़ोहर जूं सुन्नतूं, 4 फर्द खां पहिरीं, 2 फर्द खां बाद में, 2 मगरिब जूं सुन्नतूं, 2 इशा जूं सुन्नतूं ऐं 2 फजर खां पहिरीं। जेको मुसलमान एहतमाम सां, पाबंदी सां ये 12 रकतूं पढ़ंदो, बुनिय लहू बिहिन्न बैतुन फिल जन्नह, अल्लाह रब्बुल आलमीन उन मुसलमान जे लाइ जन्नत में महल तैयार कंदो। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घरवारी उम्मुल मोमिनीन उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा इहा हदीस ॿुधे थी, अमल जो अंदाज़ ॾिसो, ख़बर अथव उम्मे हबीबा केरु आहे?
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी आहे, खालुल मुमिनीन कातिबे वही सैयदना मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जी भेण आहे, सैयदना अबू सुफियान रज़ियल्लाहु अन्हु जी न्याणी आहे, बनु उमैया मां आहे। ऐं बनु उमैया वो अज़ीम ख़ानदान आहे जंहिंजी न्याणियुनि खे अहले बैत हुजण जो शरफ़ हासिल आहे। उम्मे हबीबा अहले बैत में शामिल आहे, अल्लाह जे पैगंबर जी घरवारी आहे। अॼु तव्हांखे कई बदबख्त अहिड़ा मिलंदा जेके बाक़ाइदे ख़ानदान बनु उमैया ते तान कंदा, सैयदना मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जे ख़िलाफ़ ज़बान दराज़ी कंदा, सैयदना अबू सुफियान जे ख़िलाफ़ पंहिंजी ज़बाननि खे बेलगाम कंदा। हालांकि ही उहो मुबारक ख़ानदान आहे जीअं बनु हाशिम कुरैश ख़ानदान आहे, ईअं ई कुरैश ख़ानदान जी बनु उमैया बि शाख़ आहे। कुरैश ख़ानदान जा उमूमी फ़ज़ाइल उन्हनि में बनु उमैया बि शामिल आहे। कई तव्हांखे अहिड़ा नालाइक इंसान मिलंदा, मलऊन इंसान, जेके हिन मुबारक ख़ानदान खे शजराए ख़बीसा चवनि था। हालांकि शजराए तैयबा आहे। अल्लाह जे पैगंबर जी 4 न्याणियुनि मां 3 न्याणियुनि जो निकाह अल्लाह जे पैगंबर बनु उमैया में कयो आहे। उम्मे हबीबा इन ख़ानदान जी शहज़ादी आहे, अल्लाह जे पैगंबर जी घरवारी आहे। जॾहिं इहा हदीस ॿुधे थी त जेको मुस्लमान 12 सुन्नतूं इहतमाम सां पढ़ंदो, अल्लाह रब्बुल आलमीन उन जे लाइ जन्नत में घर तैयार कंदो। अमल जो अंदाज़ ॾिसो, चवे थी फमा तरक्तो हुन्ना मुंज़ो समिअतो हुन्ना मिन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं खां मूं इहा हदीस ॿुधी आहे, मूं कॾहिं बि इहे 12 सुन्नतूं कोन छॾियूं, कॾहिं बि इहे 12 सुन्नतूं कोन छॾियूं। ऐं उम्मे हबीबा रज़ियल्लाहु अन्हा इहा हदीस पंहिंजे शागिर्द खे ताबई अंबसा बिन अबी सुफियान खे ॿुधाए थी। अंबसा रहमहुल्लाह फरमाइनि था, फमा तरक्तो हुन्ना मुंज़ो समिअतो हुन्ना मिन उम्मे हबीबता। जॾहिं खां मूं इहा हदीस उम्मे हबीबा खां ॿुधी, मूं कॾहिं बि इहे 12 सुन्नतूं कोन छॾियूं। ऐं अंबसा रहमहुल्लाह इहा हदीस पंहिंजे शागिर्द तबअ ताबई अमर बिन औस खे ॿुधाइनि था। सहाबा ताबईन तबअ ताबईन जे अमल जो अंदाज़ ॾिसो। अमर बिन औस फरमाइनि था, फमा तरक्तो हुन्ना मुंज़ो समिअतो हुन्ना मिन अंबसा। जॾहिं खां मूं इहा हदीस अंबसा खां ॿुधी, मूं कॾहिं बि इहे 12 सुन्नतूं कोन छॾियूं। ऐं अमर बिन औस इहा हदीस पंहिंजे शागिर्द नौमान बिन सालिम खे ॿुधाइनि था। नौमान फरमाइनि था, फमा तरक्तो हुन्ना मुंज़ो समिअतो हुन्ना मिन अमर बिन औसिन। जॾहिं खां मूं इहा हदीस अमर बिन औस खां ॿुधी आहे, कॾहिं बि इहे 12 सुन्नतूं कोन छॾियूं। इहो अमल जो अंदाज़ हूंदो। असां वांगुरु बहाना कोन हणंदा हुआ त ही फर्ज़ आहे, ही सुन्नत आहे, ही नफ़ल आहे। हाँ, इन तक़सीम जो ताल्लुक इज्तिहाद सां आहे, फ़िक़्ह सां आहे, फ़तवा सां आहे। अमल जे मैदान में मोमिन जे लाइ सुन्नतनि ते बि अमल करणो आहे, नवाफिल जो बि इहतमाम करणो आहे। सहाबा इन ई क़िस्म जा बहाना हणी करे अमल खां पोइ ते कोन हटंदा हुआ। अॼु असां मुस्लमान बहाना हणंदा आहियूं त ही फर्ज़ आहे, इन खे त पढ़णो आहे, सुन्नतूं न पढ़ियूं को मसइलो न आहे। लेकिन सहाबे किराम खे ॾिसूं, उहे माण्हू सुन्नतनि जे मामले में केॾा मोहतात हूंदा हुआ, बहाने खे पसंदि कोन कंदा हुआ। हदीस जो किताब सही बुखारी, किताबुल हज, बाबो तकबील हजर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हुमा, ही उहो सहाबी है जंहिंजी नेकी जी गवाही अल्लाह ने पैगंबर ॾिनी। हदीस जो किताब सही बुखारी, किताब ताबीर। अब्दुल्लाह बिन उमर हिकिड़ो ख्वाब ॾिसनि था, पंहिंजी भेण हफ्सा खे उहो ख्वाब ॿुधाइनि था। हफ्सा अल्लाह ने पैगंबर खे ॿुधाए थी। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, इन्ना अब्दुल्लाह रजुलुन सालिहुन। अब्दुल्लाह नेक इंसान है, हिन जी नेकी जी गवाही अल्लाह ने पैगंबर ॾिनी। ऐं हिन इल्म जे एतबार सां बि अब्दुल्लाह बिन उमर जो शुमार किबार साहबा में, उमर में नंढो हो, ॼमार में नंढो हो, लेकिन इल्मी एतबार सां हिन जो शुमार किबार साहबा में थींदो। मक्का मुकर्रमा में मौजूद आहिनि। यमन खां हिकिड़ो माण्हू हली अचे थो, अची करे सवाल करे थो, चवे थो अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हुमा, हजरे अस्वद के चुमण ऐं सलाम करण जे बारे में तव्हां छा चओ था? फरमाइनि था, रायतो रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यस्तलिमुहु व युकब्बिलुहु। मूं पंहिंजनि अखियुनि सां अल्लाह जे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसो, पाण हजरे अस्वद खे चुमियो बि आहे, सलाम बि कयो आहे। ॿई अल्लाह जे पैगंबर जूं सुन्नतूं। नौजवान बहानो करे थो, चवे थो अब्दुल्लाह अरअयत इन ज़ुहिमतो अरअयत इन ग़ुलिबतो। तव्हांजो छा ख्याल आहे, अगरि रश हुजे, अगरि हुजूम हुजे, अगरि माण्हुनि जो तइदाद वधीक हुजे, मूंखे चुमण जी जॻह न मिले, अगर मगर करे थो, अरअयत करे थो। अब्दुल्लाह बिन उमर कावड़जी पवनि था, फरमाइनि था इजअल अरअयत बिल यमन। इहो अगर मगर यमन में छॾे आ, अल्लाह जे पैगंबर जी सुन्नत है, उन ते अमल करणो आहे। बस इहो अमल जो अंदाज़ हूंदो।
असां वांगुरु बहाना कोन हणंदा हुआ। अॼु असां मुस्लमान ने अमल से मैदान में पहुची आहियूं। नबी इस्लाम अबू ज़र खे फरमाइनि था, अबू ज़र इन्नमाल ईमान अमला, ईमान सां गॾोगॾु अमल बि आहे। सहाबा जो अमल जो अंदाज़ ॾिसो। हदीस जो किताब सही बुखारी, किताब सलात, बाबुल मसाजिद अल्लती फी तरीक़िल मदीना वल मवाज़िअ अल्लती सल्ला फीहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन बाब जे तहत इमाम बुखारी अब्दुल्लाह बिन उमर जो असर नकल कनि था। मूसा बिन उकबा इमाम सालिम रहमुल्लाह जो शागिर्द है, फरमाइनि था आउं सालिम बिन अब्दुल्लाह सां गॾु आहियां, सफ़र में ॾिसां थो त सालिम बिन अब्दुल्लाह कुछ जगहूं तलाश कनि पिया, उन्हनि जगहनि ते एहतमाम सां निमाज़ पढ़नि पिया। मूं सालिम खां पुछो, सालिम हिते निमाज़ तव्हां छो पढ़ो पिया? फरमाइनि था मूं पंहिंजे वालिद अब्दुल्लाह बिन उमर खे ॾिठो रज़ियल्लाहु अन्हुमा, पाण हिन जगह ते निमाज़ पढ़ी। मूं अब्दुल्लाह बिन उमर खां सवाल कयो, अब्बा जान तव्हां हिते निमाज़ छो पढ़ो था? छा साबित थियो? सहाबी जे अमल ते बि सवाल थी सघे थो। अब्दुल्लाह बिन उमर निमाज़ पढ़ी, सालिम सवाल कयो, अब्बा जान तव्हां हिते निमाज़ छो पढ़ो था? लेकिन अॼु असांजे मुआशरे में अजीब अंदाज़ आहे। इमाम साहब फरमाए छॾियो, बुज़ुर्गनि फरमाए छॾियो, हाणे कंहिंखे सवाल करण जी बि इजाज़त कोन्हे। अब्दुल्लाह बिन उमर छा चवनि था? फरमाइनि था, रायतो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सालिम मूं त अल्लाह जे पैगंबर खे ॾिठो, पाण हिन जगह ते निमाज़ पढ़ी। मुंहिंजी अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत आहे, नबी जी अदा आहे। अल्लाह जे पैगंबर जी ने जगह ते निमाज़ पढ़ण खे आउं जाइ निमाज़ बनाए वठां। जंहिं जगह ते अल्लाह जे पैगंबर पंहिंजा कदम रखी करे निमाज़ पढ़ी, उते आउं निमाज़ पढ़ां। इतबान बिन मालिक सही मुस्लिम सही बुखारी जी हदीस, अल्लाह जे पैगंबर अचे थो, चवे थो अल्लाह जा पैगंबर वादीतो अन्नक तातीनी फी बैती फतुसल्ली फअत्तखिज़हु मुसल्ला। अल्लाह जा पैगंबर तमन्ना इहा आहे, तव्हां मुंहिंजे घर अचो, अची करे तव्हां निमाज़ पढ़ो, जंहिं जाइ ते तव्हां पंहिंजा कदम रखी करे निमाज़ पढ़ायो, ऐं उनखे जाइ निमाज़ बनाए वठो। मोहब्बत जो इहो अंदाज़, अमल जो इहो अंदाज़ आहे। अल्लाह जे पैगंबर कम कयो, अमल कयो, एतमाम सां उन ते अमल कंदा, बहाना कोन हलंदा। अॼु असां मुस्लमान ने अमली मैदान में पहुची आहियूं। मुख़्तलिफ़ हीला, मुख़्तलिफ़ बहाना, मजबूरनि जूं लाइनूं लगाईंदा आहियूं। लेकिन क़ुरान छा चवे थो? मा कान लिमुमिनिन वला मुमिना इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। मोमिन मर्द हुजे या मोमिना औरत हुजे, उनखे जुगाए कोन थो। अल्लाह जो हुक्म अची वियो, अल्लाह जे पैगंबर जो फरमान अची वियो, हू पंहिंजी मनमानी करे, पंहिंजो इख्तियार करे, इहो मोमिन जो अंदाज़ कोन हूंदो। मोमिन अमल करण वारो हूंदो आहे। इन्नमाल ईमान अमला। अल्लाह जा पैगंबर अबू ज़र खे चवनि था, अबू ज़र अमल सां, ईमान सां गॾु अमल बि आहे। अगर जन्नत खपे, ईमान आण ऐं अमल कर। अबू ज़र रज़ियल्लाहु ताला वरी पुछनि था, अल्लाह जा पैगंबर कहिड़ा अमल? यानी अमल जे मुतल्लिक़ बि रहनुमाई अल्लाह जे पैगंबर खां वठबी। नबी इस्लाम अमल ॿुधाइनि था, फरमाइनि था यरज़क़ु मिम्मा रज़क़हुल्लाह। ईमान आंदो आहे, हाणे तव्हांखे अमल करणा आहिनि। जन्नत में वञणो आहे त अमल करणो पवंदो। अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं इहो अमल ॿुधाइनि था, फरमाइनि था यरज़क़ु मिम्मा रज़क़हुल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन अगर तव्हांखे माल ॾिनो आहे, दौलत ॾिनी आहे, उन मां अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियो। अल्लाह जे रस्ते में ख़र्च करणु इंतिहाई अज़ीम अमल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस बि आहे, फरमाइनि था हर रोज़ अल्लाह जा ॿ फ़रिश्ता हिकिड़े इंसान जे हक़ में दुआ कनि था ऐं हिकु इंसान जे हक़ में बद दुआ कनि था। फ़रिश्ता चवनि था, अल्लाह अल्लाहुम्मा आते मुनफ़िक़न ख़लफ़ा, या अल्लाह जेको तुंहिंजे रस्ते में ख़र्च करे थो उनखे ओतिरो ई माल ॾेई छॾ, ऐं जेको तुंहिंजे रस्ते खां माल खे रोके थो, बुख़ल ऐं कंजूसी करे थो, अल्लाह उन जे माल में ख़ात्मो कर, उन जो माल बर्बाद कर। अल्लाह जे रस्ते में ख़र्च करणु इंतिहाई अज़ीम अमल। अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु वरी सवाल कयो, अल्लाह जा पैगंबर इन कान फ़क़ीरन ला शै अला। अगर को मुस्लमान अहिड़ो आहे, को मोमिन अहिड़ो आहे जंहिं वटि अल्लाह माल कोन ॾिनो आहे, मिल्कियत कोन आहे, ग़रीब आहे, उन जे लाइ बि अमल ॿुधायो। ग़रीब सहाबा अल्लाह जे पैगंबर वटि आया हुआ, चयो अल्लाह जा पैगंबर मालदार अमल में असां खां वधी विया, असांखे का नेकी ॿुधायो, को अमल ॿुधायो जो असां सवाब में हिननि खां अॻिते वधी वञूं। नबी इस्लाम अमल ॿुधाइनि था, फरमाइनि था निमाज़ खां पोइ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर चवंदा कयो, वञी करे इहो अमल कनि था। ॾिसनि था मालदार बि इहो अमल करे रहिया आहिनि। वरी अल्लाह जे पैगंबर अचनि था, चवनि था अल्लाह जा पैगंबर इहो अमल त हू मालदार बि करे रहिया आहिनि, असांखे अञा बि का ॿी नेकी ॿुधायो जो असां हुननि खां अमल में वधी वञूं।
नबी इस्लाम फरमाइनि था ज़ालिक फ़ज़लुल्लाहि युतीहि मन यशा, ई त अल्लाह जो फज़ल आहे, रब जी नवाज़िश आहे, अल्लाह जंहिंखे चाहे उन खे अता कंदो। अबू ज़र पुछनि था अल्लाह जा पैगंबर इन कान फ़क़ीरन ला शैअ लह, ईमान खां बाद में अल्लाह जे रस्ते में ख़र्च करणो आहे, लेकिन को मुस्लमान अहिड़ो आहे जेको ग़रीब आहे, मिस्कीन आहे, ख़र्च कोन थो करे सघे, उन जे लाइ बि अमल ॿुधायो, उन जे लाइ नेकी ॿुधायो। नबी इस्लाम फरमाइनि था फ़लयक़ुल मारूफ़न बिलिसानिही, अगर ग़रीब आहे, अल्लाह जे रस्ते में ख़र्च कोन थो करे सघे, ज़बान सां सुठी ॻाल्हि चवे, क़ौलुन मारूफ़ुन व मग़फ़िरा ख़ैरुम मिन सदक़तिन यतबउहा अज़ा। क़ुरान चयो सुठी ॻाल्हि चवणु, कंहिंखे दरगुज़र करणु, नज़रअंदाज करणु, माफ़ करणु, इहो उन ई सदक़े खां बहितर आहे जेको सदको करण खां बाद में तूं पंहिंजा अहसान यादि ॾियारी, ताना ॾी त तो ते त मूं महिरबानियूं कयूं, तोखे मूं नवाज़ियो आहे, इन ई क़िस्म जे ताननि जे करे पंहिंजो सदको ज़ाया न करियो। नबी इस्लाम जी हदीस बि आहे त टे इंसान जिनखे अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जॾहिं न पाक कंदो, न ई उन्हनि जे तरफ़ नज़र रहमत सां ॾिसंदो, उन्हनि में हिकिड़ो अहसान जतलाइण वारो बि, जेको अहसान करे, महिरबानियूं करे, सदको करे, वरी उन खे ताना ॾे त तूं त मुंहिंजे सदके ते पलियो आहीं, तो ते मुंहिंजूं महिरबानियूं आहिनि, अगर आऊं तो ते एहसान न करियां हा त तूं बर्बाद थी वञी हा। इन ई क़िस्म जा ताना ॾियण खां बहितर आहे तव्हां सदको ई ॾियो, ज़बान सां सुठी ॻाल्हि चयो, क़ौलुन मारूफ़ुन व मग़फ़िरा ख़ैरुम मिन सदक़तिन यतबउहा अज़ा, ज़बान सां सुठी ॻाल्हि चवणु ऐं कंहिंखे माफ़ करणु उन ई सदके खां बहितर आहे जंहिं सदके खां बाद में तव्हां ताना ॾियो, अहसान यादि ॾियारियो। अबू ज़र चवनि था अल्लाह जा पैगंबर इन कान अय्यन ला युबलिगु अनहु लिसानुहु, अगर को मुस्लमान अहिड़ो आहे जेको ग़रीब बि आहे, मिस्कीन बि आहे, अल्लाह जे रस्ते में ख़र्च बि कोन थो करे सघे ऐं गॾोगॾु ज़बान सां बि सुठी ॻाल्हि कोन थो चई सघे, छो उन जी ज़बान में लुकनाहट आहे, ॻाल्हाइण जी सघ कोन्हे, गूंगो आहे, ॻाल्हाए कोन थो सघे, उन जे लाइ नेकी ॿुधायो, उन ई लाइ बि अमल ॿुधायो। मुस्लमानो गौर करियो, ही दीन उहो अज़ीम दीन आहे जंहिं हर माण्हू जो हर मसइलो हल कयो। इंसान कहिड़े बि शोबे सां वाबस्ता हुजे, कहिड़े बि तबके सां ताल्लुक़ रखंदो हुजे, ग़रीब आहे, मिस्कीन आहे, माज़ूर आहे, मज़दूर आहे, हारी आहे, ज़मींदार आहे, कहिड़ी बि उन जी फील्ड ऐं शोबो आहे, इस्लाम उन जो हर मसइलो हल कयो। अबू ज़र पुछनि था अल्लाह जा पैगंबर अगर ग़रीब आहे, ख़र्च बि कोन थो करे सघे, गॾोगॾु ज़बान सां सुठी ॻाल्हि बि चई कोन थो सघे, ज़बान में लुकनाहट आहे, गूंगो आहे, उन जे लाइ अमल ॿुधायो, उन ई लाइ बि नेकी ॿुधायो। नबी इस्लाम फरमाइनि था फयुईनु मज़लूमा, उन खे घुर्जे कंहिं मज़लूम जी मदद करे, कंहिं मग़लूब जी मदद करे, कंहिं मज़लूम ऐं मग़लूब जी मदद करण बि अज़ीम अमल आहे। वल्लाहु फी औनिल अब्द मा कानल अब्दु फी औनि अखी, अल्लाह जे पैगंबर जी हदीस आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन ई बाने जी मदद कंदो आहे जेको बानू पंहिंजे मुस्लमान भाउ जी मदद करे, अल्लाह उन जी मदद कंदो आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु ॿी हदीस पाण फरमाइनि था उनसुर अखाका ज़ालिमन औ मज़लूमा, पंहिंजे मुस्लमान भाउ जी मदद कर, ज़ालिम आहे तॾहिं बि मदद कर, मज़लूम आहे तॾहिं बि मदद कर। सहाबा सवाल कनि था अल्लाह जा पैगंबर मज़लूम जी मदद समझ में अचे थी, ज़ालिम जी मदद कीअं करी? पाण फरमाइनि था तमनउहु मिन ज़ुल्म फ़इन्न ज़ालिक नस्रुहु, अगर ज़ालिम आहे तव्हां उन खे ज़ुल्म खां रोकियो, नाफ़रमानी खां रोकियो, ज़्यादती खां रोकियो, इहो रोकण उन जी मदद करण आहे, छो जो अगर हू ज़ुल्म कंदो मुमकिन आहे अल्लाह जी अज़ाब जी लपेट में अची वञे, पंहिंजा अमल बर्बाद करे वठे, तव्हां उन खे रोकींदो, इहा उन जी मदद आहे, इहा ई उन सां ख़ैर खाई आहे। अगर ज़बान सां सुठी ॻाल्हि नथो चई सघे, कंहिं मज़लूम जी मदद करे। अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु वरी सवाल कयो अल्लाह जा पैगंबर इन कान ज़ईफ़न ला कुदरत लह, मज़लूम जी मदद तॾहिं कंदो जॾहिं हुन वटि कुवत हुजे, ताक़त हुजे, पावर हुजे, इख्तियार हुजे, हू त ज़ईफ़ आहे, कमज़ोर आहे, बेपहुंच आहे, हीणो आहे, हू कंहिं मज़लूम जी मदद करे ई कोन थो सघे, कंहिं मग़लूब जी मदद करे ई कोन थो सघे, उन जे लाइ अमल ॿुधाए। अंदाज़ो लॻायो मुस्लमानो, अल्लाह जे रस्ते में ख़र्च बि कोन थो करे सघे, ज़बान सां सुठी ॻाल्हि बि कोन थो चई सघे, कंहिं मज़लूम जी मदद बि कोन थो करे सघे, ज़ईफ़ आहे, कमज़ोर आहे, उन ई लाइ अमल ॿुधायो, उन ई लाइ बि नेकी ॿुधायो। नबी इस्लाम फरमाइनि था फल यस्न अल अखरक, उन खे घुर्जे कंहिं अखरक जी मदद करे। अरबी ज़बान में अखरक उन माण्हू खे चवंदा आहिनि मल्ला युहसिनु अमलहु,
जेको पंहिंजो कम पंहिंजी ज़िम्मेदारी सही तरीक़े सां अदा कोन थो करे सघे, अबोझ आहे या माज़ूर आहे, पंहिंजी मंज़िल ताईं पहुची कोन थो सघे, या नाबीनो आहे, रस्तो भुलियल आहे, उन जी मदद करे, उन खे राह ॾेखारे, माज़ूर आहे उन जो सहारो बणिजे। को अबोझ आहे, पंहिंजी ज़िम्मेवारी अदा कोन थो करे सघे, उन जी रहनुमाई करे, इहो अज़ीम अमल आहे। फल यसना ले अखरक, के अखरक ऐं अबोझ जी माज़ूर जी मदद करे। अबू ज़र वरी सवाल कयो, अल्लाह जा पैगंबर इनकान हो अखरक, अगर वो खुद अखरक है, वो खुद माज़ूर है, वो खुद अबोझ है, वो खुद बेसहारो है, उन्हीं जे लाइ अमल ॿुधायो। नबी इस्लाम मुस्कुराइनि था, खिलन था, फरमाइनि था अबू ज़र लगे तो ईअं थो मा तदाउ फी साहिबिका शैअम मिनल खैर, तूं पंहिंजे साथी में, पंहिंजे मुस्लमान भाउ में कंहिं बि क़िस्म जी सलाहियत छॾणी कोन थो चाहीं, उन खे बिल्कुलु नाकारा करणु चाहीं थो। फल यद इन्नास मिन अज़ाहु, अगर अहिड़ो आहे, माज़ूर आहे, उन खे घुर्जे पंहिंजे तरफ़ां कंहिंखे ईज़ा न ॾे। फल यद इन्नास मिन अज़ाहु, पंहिंजे तरफ़ां कंहिंखे तकलीफ़ न ॾे, इहो बि अज़ीम अमल आहे। छो जो अल्लाह जे पैगंबर जी हदीस आहे, फरमाइनि था अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमूना मिन लिसानिही व यदिही, मुस्लमान त उहो आहे जंहिंजी ज़बान खां ॿियो मुस्लमान महफ़ूज़, जंहिंजे हथ खां ॿियो मुस्लमान महफ़ूज़। हथ सां बि कंहिंखे ईज़ा ऐं तकलीफ़ कोन थो ॾे, पंहिंजे तरफ़ां कंहिंखे सताए कोन थो, हरकात में, सकरात में, इशारात में, किनायात में, गुफ्तार में, किरदार में, उथी वेठी में, कंहिं बि तरीक़े सां मुस्लमान भाउ खे ईज़ा कोन थो ॾे, कंहिंखे ईज़ा न ॾियणु, इहो बि अज़ीम अमल आहे। लेकिन अफ़सोस अॼु असां मुस्लमान इन ई हद ताईं बि पहुची चुका आहियूं, असां पाण खां का नेकी कोन थींदी, असां पाण खां को अमल कोन थींदो, लेकिन को ॿियो मुस्लमान नेकी कंदो, को ॿियो मुस्लमान अमल कंदो, बजाए नहीं जे जो असां उन जो साथ ॾियूं, उन जी हौसला अफ़ज़ाई करियूं, असां ख़ामख़ा जी उन ते तनक़ीद कंदासीं, उन खे अमल खां पोइते करण जी कोशिशि कंदासीं, फुदूल क़िस्म जा बेमक़सद उन ते एतिराज़ कंदासीं, पंहिंजे तरफ़ां असां मुस्लमान खे ईज़ा बि ॾींदा आहियूं, पंहिंजे तरफ़ां असांखे सताईंदा, ॿियनि खे सताईंदा बि आहियूं। असांजे ईज़ा खां, असांजी तकलीफ़ खां न असांजे घर जो को भाती महफ़ूज़, न असांजे पाड़े वारो को महफ़ूज़। हालांकि इन्हनि सभिनि जा हुकूक इस्लाम रखिया आहिनि। अगर असां मुस्लमान ज़मींदार आहियूं त असांजा हारी, अगर असां सेठ आहियूं त असांजा मुलाज़िम असांजी ज़बान दराज़ी खां महफ़ूज़ कोन्हे। हालांकि इस्लाम हर कंहिंखे उन जा हक़ ॾिना, बाड़े वारो आहे उन खे सताइण खां मना कई। नबी इस्लाम जी हदीस में फरमाइनि था मा ज़ाल जिब्रील यूसीनी हत्ता ज़ननतु अन्नहु सयुवर्रिसुहु, फरमाइनि था जिब्रील बार बार मूं वटि अचे थो, अची करे मूंखे पाड़े वारनि सां सुठे सलूक करण जी तलकीन करे थो, एतिरी तलकीन कयाई हत्ता ज़ननतु अन्नहु सयुवर्रिसुहु, फरमाइनि था मूंखे ख़दशो थियो, मूंखे वहम थियो, मूंखे डप थियो त शायदि जिब्रील इहो न चवे त अगर को मुस्लमान फौत थिए थो उन जी मिल्कियत में पाड़े वारे जो हक़, मूंखे इहो डप थियो त जिब्रील विरासत में पाड़े वारे खे हक़दार न बनाए। एतिरो इस्लाम असां मुस्लमाननि खे हिक ॿिए सां सुठे बर्ताव जो हुकम कयो आहे, लेकिन असांजा रवैया अजीब आहिनि, मुस्लमाननि सां असांजा ताल्लुक अजीब आहिनि। फरमाइनि था फल यद इन्नास मिन अज़ाहु, पंहिंजे तरफ़ां कंहिंखे ईज़ा ऐं तकलीफ़ न ॾे। इंसान गॾु रहण वारा आहिनि, हिकु माहौल में गुज़ारण वारा आहिनि। अगर हिकु मुस्लमान खां ॿिए मुस्लमान खे तकलीफ़ पहुचे थी, उन तकलीफ़ पहुचण जे करे ताल्लुक ख़त्म न करे, बल्कि उन तकलीफ़ ते सबर करे। नबी इस्लाम जी हदीस है, फरमाइनि था अल मुमिनुल लज़ी युखालितु अन्नास व यस्बिरु अज़ाहुम खैरुम मिनल मुमिनिल लज़ी लम युखालितिन नास व लम यस्बिर अज़ाहुम। फरमाइनि था उहो मोमिन जेको माण्हुनि सां मिली जुली रहे थो, ताल्लुक बरक़रार रखे थो, रिश्तेदारी खे क़ाइम करे थो, इन ही कम में हुनखे तकलीफ़ूं पहुचनि थियूं, परेशानियूं पहुचनि थियूं, लेकिन परेशानी जे करे माइटी खे ताल्लुक खे तोड़े कोन थो, उहे परेशानियूं क़बूल करे थो, बर्दाश्त करे थो, सबर करे थो। इहो माण्हू उन ई मोमिन खां बहितर आहे लम युखालितिन नास व लम यस्बिर अज़ाहुम, जेको न माण्हुनि सां मिली जुली रहे थो, न ई उन्हनि जी तकलीफ़ुनि ते सबर करे थो। उन खां उहो माण्हू बहितर आहे जेको ताल्लुक बि बरक़रार रखे थो ऐं तकलीफ़ुनि ते सबर करे थो। फल यद इन्नास मिन अज़ा, पंहिंजे तरफ़ां तकलीफ़ न ॾे। अगर को मुस्लमान ईज़ा ॾे बि थो, तकलीफ़ ॾे बि थो, उन ते सबर करे, इहो अज़ीम अमल आहे। अबू ज़र रज़ी अल्लाह अन्हु तबसरो कनि था, फरमाइनि था अल्लाह जा पैगंबर इन हाज़िही कलिमतु तयसीर, इहे त आसान कम आहिनि, ईमान आणणो आहे, अल्लाह जे रस्ते में ख़र्च करणो आहे। अगर ख़र्च करण जी ताक़त न आहे, ज़बान सां सुठी ॻाल्हि चवणी आहे,
अगर मजबूरी जे करे, लुकनाहट ऐं माज़ूरी जे करे ज़बान सां सुठी ॻाल्हि नथो चई सघे, कंहिं मज़लूम जी मदद करे इहो बि नथो करे सघे, कंहिं बेसहारे माज़ूर जो सहारो बणिजे अगर इहो बि नथो करे सघे, पंहिंजे तरफ़ां कंहिंखे तकलीफ़ न ॾे, ईज़ा न ॾे, इन हादिही कलिमतु तयसीर, अल्लाह जा पैगंबर इहे आसान कम आहिनि, इहे आसान नेकियूं आहिनि। लेकिन नबी इस्लाम फरमाइनि था अबू ज़र मा मिन मुस्लिमिन यअमलु बिखसलतिन मिनहुन्ना इल्ला अखज़त बियदिही, जेको मुसलमान इहे नेकियूं कंदो, इहे अमल कंदो, क़यामत जे ॾींहुं इहे नेकियूं इंसान जे हथ मां जलींदियूं। फलम तो फारिक हो हत्ता तुदखिलहुल जन्नह, इन्हीं खे एस ताईं कोन छॾींदियूं जेस ताईं इन्हीं खे जन्नत में न पहुचाए। मुसलमानो, अगर जन्नत खपे इहे अमल करणा पवंदा, इहे नेकियूं करणियूं पवंदियूं, छो जो अमल जे बगैर, नेकी जे बगैर, सिर्फ़ हसरतन सां, सिर्फ़ तमन्नाइन सां जन्नत कोन मिलंदी। नबी इस्लाम जो सहाबी रबिया बिन काब अल अस्लमी रज़ी अल्लाह अन्हु, अल्लाह जे पैगंबर अचे थो, चवे थो अल्लाह जा पैगंबर असालो का मुराफ़क़तक फिल जन्नह, मूंखे जन्नत खपे ऐं जन्नत में बि तव्हांजो साथ खपे, जन्नत में तव्हां सां गॾु हुजां। पाण छा फरमाइनि था, फ़इन्नी अला नफ़्सिक बिकसरति सुजूद, ऐं रबिया अगर जन्नत चाहीं थो, सिर्फ़ इरादनि सां जन्नत कोन मिलंदी, जन्नत जे लाइ तोखे वधि में वधि सजदा करणा पवंदा, वधि में वधि इबादतूं करणियूं पवंदियूं, छो जो हुफ़तिल जन्नतु बिल मकारे व हुफ़तिन नारु बिश्शहवात, अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत खे तकलीफ़नि सां सिंगारियो ऐं जहन्नम खे ख़्वाहिशात सां सिंगारियो। जेको माण्हू दुनिया में नेकी जी तकलीफ़ खे बर्दाश्त करे थो, अमल जी तकलीफ़ खे बर्दाश्त करे थो, सर्दी में थधे पाणी सां वुज़ू करे मस्जिद में अचे थो, गर्मियुनि में रोज़े जी तकलीफ़ बर्दाश्त करे थो, बुख ऐं उन जी तकलीफ़ बर्दाश्त करे थो, पंहिंजो माल अल्लाह जे रस्ते में कुर्बान करे थो, मुख़्तलिफ़ अमल ऐं नेकियूं करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े मुस्लमान जे लाइ अॻियां जन्नत रखी आहे। व हुफ़तिन नारु बिश्शहवात, ऐं जहन्नम खे अल्लाह ख़्वाहिशात सां सिंगारियो, जीअं दिलि चाहे ईअं कयाई, दिल चाहे नमाज पढ़ी, दिल नथी चाहे नमाज भी कोन थो पढ़े, अल्लाह जे अहकामनि खे ठुकराए थो, पंहिंजे नफ्स खे, पंहिंजी ख़्वाहिशात खे पंहिंजो माबूद बनाए थो, अहिड़े माण्हू जे लाइ अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन जहन्नम तयारु कई। उन करे मुस्लमानो, अगर असां मुस्लमान जन्नत जा मुतलाशी आहियूं, अल्लाह जी रज़ा जा तलाश करण वारा आहियूं, रब जी रज़ा असांखे खपे, जन्नत खपे, त पोइ असांखे अमल करणो पवंदो, नेकियूं करणियूं पवंदियूं, वधि में वधि अल्लाह जे अॻियां सजदा करणा पवंदा, वधि में वधि इबादतूं करणियूं पवंदियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे सही माना में क़ुरान ऐं हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, असांखे नेक ऐं सालेह अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जेके असांखां ख़ताऊं थियूं अल्लाह रब्बुल आलमीन उहे माफ़ फ़रमाए, आइंदा जे लाइ असांखे अमल सालेह जी तौफ़ीक़ ॾे। जेके असांजा मुस्लमान भाइर बीमार आहिनि, परेशान आहिनि, मकरूज़ आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि सभिनी जूं बीमारियूं ऐं परेशानियूं दूर फ़रमाए। जेके मुस्लमान इस्लाम जी, ईमान ऐं तौहीद जी हालत में हीअ दुनिया छॾे करे हलिया विया, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जूं क़बरूं नूर सां मुनव्वर फ़रमाए, उन्हनि जी क़बरनि खे जन्नत जो बाग़ बनाए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन, आमीन।